जी मुझे अॻियां नेकी न कर मुझे अॻियां नेकी त वरी कयां न तोखे बि पूरो विझाए न धूड़े जे इहा ॻाल्हि आहे त पोइ मूंखे बि लाचार न आहे तोसां गॾु हलण जो तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे जे न हलंदे न त पोइ हींअर हिन घर मां पेर ड्राए इहे घर छॾण जूं धमकियूं न ॾे माई जन चई छॾियो आहे त जॾहिं बि खेरा घर मां तड़ई त मूं वटि हलियो अचे इन धूड़ीअ पहिरियों मुंहिंजे छोकिरनि जो कारो मुंहुं करे छॾियो जेके मुंहिंजो अदब इख़्लाक़ न पियो कनि वरी हाणे तोखे पासो ॾिनो अथई हाणे वञी चलेसि धूड़ीअ खे त जे हलणो अथसि त हले बाबा साईं एड़ी केड़ी खुशी जी खबर है कमाल खान हाणे खबर पई न मोरी जे तोड़े के मोरी जो तोड़ो हाँ कमाल खान हाकिम खान हाणे इनके खबर पई त केतिरे भी सौ ओ हाकिम खान छा पे बाबा साईं वारिस खान जो हिकड़ो हमरा माराए ऐं बटे जख्मी कराए हाणे उता पेर ठाहिण जी सोचे पियो चई छॾियोस त असांजा दरवाजा भी उन लाइ बंद आहिनि न कमाल खान न न जेस ताईं हथियार हथ में खणी पंहिंजे भाउ खिलाफ विढ़ंदो रहंदो तेसी ताईं असां पंहिंजा दरवाजा उन लाइ बंद न कंदासीं जेॾीं हाकिम खान पंहिंजा हथियार फिटा करे ऐं दिलावर खान जे पेरनि में वञी गिरियो त उन्हीअ ॾींहुं असां पंहिंजा दरवाजा उन लाइ हमेशा हमेशा लाइ बंद करे छॾींदासीं बाबा साईं तव्हां लख कोशिशूं कयो पर हाकिम खान में उहा थूम ई कोन्हे का जो दिलावर जहिड़े हाथीअ खे लेटाए विझे इहा त असांखे बि ख़बर आहे त अकेले सिर्फ़ हाकिम खान में ताक़त नाहे जो दिलावर खान खे लेटाए सघे इन करे ई त असां हुनजो साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे बाबा साईं हाकिम खान जो साथ भली ॾियो पर हर कदम सोची समझी खणिजो जेकॾहिं वरी बि असां तकड़ कईसीं न त असां वरी मात खाई वेंदासीं घबराए न कमाल खान घबराए न हाणे दिलावर खान खे मां बि समझी वियो आहियां हू जेतिरो ॾिसण में सादो ऐं थधो अचे थो पर एतिरो आहे कोन हाणे असांखे बि उन ख़िलाफ़ सोचे समझी कदम खणणो पवंदो ऐं उन ते साबित करणो पवंदो त मूसा खान जो पेर कारियर ते पेर आहे दिलावर खान सोहराब ऐं हकीम मुंहिंजे हवाले कयो सोहराब ऐं हकीम जी तव्हांखे पूरी पक आहे त उहे मूं वटि रहियल आहिनि वारिस खान ऐं तव्हांजे भाउ हकीम खान रिपोर्ट दर्ज कराई आहे हाकिम खान मथां हिन हद में केस दाख़िल थियल आहे तव्हां त हुनखे गिरफ़्तार कयो आहे ऐं तव्हां वरी हुनजी रिपोर्ट ते अची हिते पहुता आहियो इहो कमु हिन हद जे सूबेदार जो आहे तव्हां छा कानून जा रखवाला न आहियो या तव्हांखे पघार वारिस खान ॾींदो आहे दिलावर खान तव्हां अजायो मुंहिंजे मथां इल्ज़ाम पिया हणो मां अजा इल्ज़ाम तराशी नया कंदो ऐं हा ॿी ॻाल्हि त हिते तव्हांखे न त हकीम हथी थो ऐं न ई सोहराब तव्हां अजायो पंहिंजो वक़्तु पिया विञायो हिन करे मुंहिंजी सलाह अथव त महिला दम थी वञो सुराब खान हाकिम खान जे करे वारिस खान तव्हां सां गद्दारी कंदो इहो असां कॾहिं सोचियो बि कोन हुयो वारिस खान खे मूं मथां अॻु में ई कावड़ हुई
मौके जी तलाश में हुयो। जी उनके बहानो हथायो मुंह मथा हला करण में देरी कान कयाई। बिन्ही भाइरनि जे ठाहिण बजा वारिस खान इन्हनि खे वेढ़ाइण जी पियो करे। वॾे खां वधीक हू नंढे जी इज़त करे थो। इज्जत दिलावर खान जी करे या हाकिम खान जी, या वारिस खान जी मर्जी आहे। पर इहो वारिस खान के सूहे कोन थो त वते ॿिन भाइरनि खे विढ़ाईंदो। हाणे वारिस खान ॾाढो पछताईंदो। मां घणो ई दरगुज़र कंदो आयुसि। हाणे ॿुधाईंदुसि वारिस खान खे त सोराब खान सां फिटाइण जो अंजाम छा हूंदो आहे। बादशाह, वारिस खान जे हूंदे हाणे असांजो ॾे वञणु बंदि थी वियो आहे। हकीम, तू घबराए न, तोखे जल्द वारिस खान जो किलो करे ॾींदुसि। अड़ियो जन्नत माई खैरां जे सर ॾेखारियो हुजे वञाई थी पई मुर्शिद जे ज़ियारत ते। माई जे हले त सलाह अथई। ॻाल्हि त ॿुध, वरी के ॿिए ठग खे वठण थी वञी छा? अड़ी खैरां जे सर ॾेखारियो हुजे पहिरियों त इन्हे मोए खे ॻोल्हींदसि जेको मुंहिंजे घर जो सफ़ायो करे वियो आहे। अड़ी तॾहिं त चवाई थी पई त जन्नत तूं बि मां सां गॾु हल त हली मोए खे ॻोल्हे फोले हथ कयूंसि। अदी मां त तोसां वाह जो हलां, पर छा कयां, पोयां नंढड़ो अकेलो थी वेंदो न। उनखे बि पाण सां गॾु वतियूं हल न। ऐं माई हाणे हुन वीचारे खे धिका खाइण लाइ काॾे वठी हलां? अरे पर ईअं कर छॾियूं हलेसि हिते। मां रहमत खे चवां थी पई पाण मानीअ टुकुर ॾींदसि, उते छोकिरे सां गॾु सुम्हियो पियो हूंदो। असुल तूं दिलि जाए कर हल। भला इहो त ॿुधाए कॾहिं हलण जी तयारी कई थई? जे तूं तयार आहीं त माई खैरां जे सर ॾेखारियो हुजे अॼु ई था निकिरी हलूं। मां त तयार आहियां, पर अॼु न सुभाणे हलंदासीं। अड़ी खैरां जे सर ॾेखारियो हुजे मां चवां थी जेतिरो थी सघई जल्दी हलूं। हुन मोए खे हली हथ कयूं त जेके से ॿर पिया निकिरी पवंदा। माई न त रहियो खोयो जेको बि हूंदुसि न खाई कपाए छॾींदो। पोइ सुञे सिर खे छा कंदासीं? ॻाल्हि त ॿुध, उहा गाड़ी बि तॾहिं कंदी जॾहिं हुन भागो हथ ईंदो न। अड़ी वेंदो काॾे? मोए खे मां कबर मां बि कढी हथ कंदसि। अड़ी खैरां जा पैसा खाइण ईअं आसान कोन। ठीकु आहे माई, तूं वञी तयारी करे छॾ। अलाह ख़ैर कंदो, सुबुह साजुर हलंदासीं। भाई हाणे ईअं न थिए त मां वरी सुबुह जो तयार थी अचां ऐं तुंहिंजे अचे मोह पवां तूं फूकी वेठी हुजे। न न, आउं तयार हूंदुसि, पर इहो त ॿुधाए असांखे वठी केरु हलंदो? भाई खैरां जे सर ॾेखारियो हुजे अंधियूं मंडियूं त असां बि हूअं कोन आहियूं, पर वरी बि इन मोबिय भाउ खे चयो अथमि पाण ई गॾिजी हलंदो। हा हाणे मां अचां न त तयार हुजजाए। इन मोए खे गॾु वठी हलंदी, इन खाती हीअं अकेला ई वञू सुठो आहे। जवानीअ जो निखारवा अञा तमा जवान फिजा नहीं बहारा को चेहरे ते निखारवा अञा तमा जवान अञा तमा। छा ॻाल्हि आहे मामा, अॼु ख़ुशीअ मां नथो मापी? अम्मा ॾिस मां कीअं पियो लॻां। वाह मामा वाह, हाणे त सफ़ा जवान थो लॻे, जवान असल 16 सालनि जो निंगरड़ो। हा अम्मा, इहा ॻाल्हि करे असुल अंदर ठारे छॾी। मामा पर इहो त ॿुधाए त आख़िर ॻाल्हि छा आहे जो नओं रूप अख्तियार कयो अथई? अम्मा तुंहिंजी अम्मा सां गॾु ईंदुसि उन ठग जे तलाश में रूप मटायो अथमि जीअं हू सुञाणे न सघे। वाकई मामा अकुल जी ट्रोड़ कई अथई। अम्मा असुल खां दाना हुआ दाना। तुंहिंजी अम्मा वटि क़दुरु न आहे त छा हूअं बसा। हा ख़बर आहे मूंखे अकुल जो अकाबर आहे। अदी तुंहिंजी कावड़ सदाई मूं मथां। अदी इहो रूप इन करे कयो अथमि जो हू फ़क़ीर मूंखे सुञाणे न सघे। शाबाश अथई अदा जो इहो अकुल वेढ़ायो अथई। हाय अकुल न मौत अछी दाढ़ीअ में अचे मथो ख़राब थियो थी। फ़क़ीर न सुञाणे सघंदो हिनखे। हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां हिते पियो त मां मोटी थो वञां। अजायो पंधु पियो करी खान, अजायो पंधु पियो करी। पंधु सजायो थींदो अकबर। न खान न, हाणे तुंहिंजो पंधु अजायो हूंदो। बाबा साईं ज़ालमन वरी पखीअ खे पिंजरे में बंदि करे छॾियो हूंदो। उहो
पिंजरो ही भञणो पवंदो जंहिंमें हू मुंहिंजे महबूब खे कैद कंदा। इहो पिंजरो वञणु ॾाढो मुश्किल आहे। मुश्किल ज़रूर आहे पर नामुमकिन नाहे। जेकॾहिं इहा जल्दी कई न अञा बि कैद वधी वेंदसि। उन करे 2 टे ॾींहं सब्र कर जीअं सख़्ती घटि कंसि। अलाए छो अकबर, अलाए छो हाणे त हिकु पल बि सब्र कोन थो थिए। पंहिंजे महबूब खां सवाइ कीअं रही सघंदुसि? हुनजो दीदार ज़रूर कबो। बाबा साईं, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ लागी तो कोटनि में कढी खणी छो नथा वञोसि? जेकॾहिं इहे ई हालतूं रहियूं न त ईअं ई करणो पवंदो। हा, इन खां पहिरियां भलो आहे त मूसा खान खां रिश्तो घुरी ॾिसो। हाणे अकबर कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे? इहे मूसा खान वारा मरंदे मरी वेंदा पर यार मूंखे इहो रिश्तो कोन ॾींदा। ओ बाबा साईं, जॾहिं ख़बर बि अथव त पोइ लागी तो हथ कढोसि छो नथा? न रमू न, वरी इहा ॻाल्हि न कजांइ। उहो ॾींहुं क़यामत जो हूंदो जंहिं ॾींहुं मां पंहिंजे महबूब खे विसारे छॾियां। यार अॼु न त सुभाणे तोखे ॾेखारींदुसि त महबूब मुंहिंजे नसीब में आहे, नसीब में। ऐं हा, उहो ॾींहुं परे नाहे जंहिं ॾींहुं असां ॿई हिन ॻोठ ऐं शहर खे अलविदा करे हमेशा लाइ निकिरी वेंदासीं। बाबा अली अकबर, जेकॾहिं इहे थियो त असांजो छा थींदो? अलाह भलो कंदो, तूं परेशान न थी। अम्मा, छो पंहिंजे मथां उदासन खे वाहिरो करे विहारे छॾियो अथई? कुझु हालतुनि खे मुंहुं ॾियणु सिख। अम्मी, हालतुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ त सोचां पई। अम्मा, हर पहलूअ जा 2 पासा सोचजांइ। उनजो फ़ाइदो केतिरो ऐं नुक़सान केतिरो थींदो। अम्मी, जेकॾहिं नुक़सान जो सोचूं त कंहिं बि फ़ैसिले ते पहुची कोन सघंदमि। मूंसां सलाह ज़रूर कजां। अम्मी, जेकॾहिं तव्हां सां सलाह कयमि त तव्हां बि मुंहिंजे अॻियां दीवार थी बीह रहंदो ऐं मां को बि फ़ैसिलो न करे सघंदमि। जेकॾहिं तुंहिंजो कदम तुंहिंजी भलाई ऐं सही रस्ते ते हूंदो त मां तोखे कोन रोकींदसि। अम्मी, हिन वक़्तु अताए बाबा जे ज़िद जूं तलवारूं मुंहिंजे सिर जे मथां आहिनि। मुंहिंजो हर क़दम उन्हनि खे ग़लति लॻंदो। इन ई करे बाबा ऐं अदा खां बचण लाइ मूंखे हिकु अहिड़े सहारे जी तलाश आहे जेको मूंखे बाबा ऐं अदा जे ज़ुल्म खां बचाए। अम्मा, तूं पंहिंजी भलाईअ सां गॾु मुंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ ज़रूर सोचजांइ। अम्मी, जेकॾहिं मूंखे तव्हांजी ज़िंदगीअ जी सोच न अचे हा त घणा ॾींहं अॻ में मां हिन हवेलीअ खे छॾियूं हली वञा हा। मायरा, सिर्फ़ पंहिंजे ख़ुशियुनि जे ख़ातिर हिन हवेलीअ जे मथां को बि दाग न लॻाइजांइ। जेकॾहिं तुंहिंजी नादानीअ जे करे हिन हवेलीअ जी इज़त जे मथां माण्हू आङुरियूं खणणु शुरू कयूं त तुंहिंजो भाउ ज़िंदा रही न सघंदो ऐं न ई तुंहिंजो पीउ ज़िंदा रही सघंदो। इन ई करे तूं पंहिंजी ज़िंदगीअ जो जेको बि फ़ैसिलो करे इन्हनि सभु ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी करे पोइ कजां। वारस खान तुंहिंजो ई कमदार, तुंहिंजो ई कमदार थोको ॾेई वियो। मूंखे हिन जे मथां पहिरियों ई शक हुयो। काॾे वेंदो हाकिम खान, काॾे वेंदो? इहो खूह जो ॾेडर महीनो 2 टे धिका खाई खाई नेठ त हेॾां जो रुख कंदो। पर हिन वक़्त त असां सभिनी जे पेरनि हेठों ज़मीन खिसकाए वियो आहे, ज़मीन खिसकाए वियो आहे। मूंखे न हुई ख़बर हाकिम खान, मूंखे न हुई ख़बर त इहो नीमक हराम मूंसां नमक हरामी कंदो। ऐं हिन नमक हराम खे जेका मां सज़ा ॾींदुसि न त उहा राज ॾिसंदो। राज हाकिम खान, राज।
इहो बि तूं तॾहिं ॾींदेसि न जॾहिं असांखे हथु ईंदो। फिलहाल त असांजे समूरे कम जे मथां पाणी हारे वियो आहे, पाणी। हाणे त अदा सफ़ा बाहि थी वियो हूंदो, सफ़ा बाहि। मूं त सोचियो हो त असां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदासीं ऐं अदा खे ख़बर ई न पवंदी। जेकॾहिं न दिलावर खान असां तरफ़ रुख कयो त वॾी खूनरेज़ी थींदी, वॾी खूनरेज़ी। इन खूनरेज़ी खे रोकण जे लाइ तोखे अदा वॾे सां ॻाल्हाइणो पवंदो। हाणे ॻाल्हाइणु अजायो आहे। यार तूं वरी बि कोशिशि करे ॾिस, थी सघे थो त अदा वॾो ॻाल्हाइण जे लाइ राज़ी थी वञे। जेकॾहिं चवीं थो त ॻाल्हायांसि थो, पर ॻाल्हाइणु हूंदो अजाई। राज़ी करण जी कोशिशि करेसि। हाँ वारिस खान, वरी कहिड़ी तो रांदि खेॾणु चाही? दिलावर खान असांजो मक़सद इहो न हुयो। तव्हांजो मक़सद छा हो ऐं तव्हां छा पे करणु चाहियो? इहा मूंखे सभु ख़बर पइजी चुकी आहे। छा हाणे ॻाल्हियूं नथियूं थी सघनि? ॻाल्हियुनि लाइ मुंहिंजा दर तव्हांजे लाइ कॾहिं बि बंदि आहिनि थिया। हाणे पहिरियां मुंहिंजा हथियार तव्हां सां ॻाल्हाईंदा जेसि ताईं सोहराब जो हिसाब बराबरि नथो थिए। सोहराब पंहिंजो हिसाब पाण बराबरि करे वियो आहे। इहो सोहराब हिसाब बराबरि नाहे कयो, पर तव्हांजे अगराई जो नतीजो आहे। हाणे पहिरीं हिसाब बराबरि थींदो, ॻाल्हियूं पोइ थींदियूं। ॿुधई हाकिम खान, ॿुधई दिलावर खान जो रुख हाणे असां तरफ़ आहे, असां तरफ़। जेकॾहिं आयो त उनखे असां मुंहुं ॾेई वठंदासीं। मां नथो चाहियां हाकिम खान त मुंहिंजा हमराह बेगुनाह मारिया वञनि। तूं पंहिंजे हमराहनि खे घर में बंदि करे रखजांइ। अदा खे मां पाण ई मुंहुं ॾेई वठंदुसि। खुदा ख़ैर करे, बाक़ी लॻे कोन थो त हाणे ख़ैर थींदो। अधी मिठाई विराए, मिठाई गरीबन में ख़ैर कट, यतीमन खे मानी खाराए। छो त असां मथां जेका बि मुसीबत ई हुआ टरी वई, टरी। इहो सभु कुझु तॾहिं कंदमि जॾहिं हाकिम खान जी मौत जी ख़बर खणी ईंदे। अधी पहिरियां इहा दुआ घुर त असांजे सिर मथां मौत टरे। हिन वक़्तु दिलावर खान जूं बंदूकूं असांजे सिर मथां हटी वरी हाकिम खान जो रुख करे चुकियो आहे। हाणे कोशिश कजांइ त इहे बंदूकां जेसिताईं हाकिम जो सिर नथियूं खणनि तेसिताईं इन्हनि जो रुख ॿिए तरफ़ न थियणु घुर्जे। अधी तूं छा थी सम्झी त मां भंग में रंग मिलाइण जी कोशिश न कंदुसि, पर ख़बर नथी पए त दिलावर खान जो फिरको ओचिते कीअं थो फिरी वञे। केॾी महिल बर्फ़ त केॾी महिल बाहि जा ओला थो छॾे, ओला। अहिड़े माण्हूअ खे हिकु वाट ते हलाइण ॾाढो मुश्किल बणिजो वञे, ॾाढो मुश्किल। हाणे तूं हर वक़्तु दिलावर खान सां गॾु रहिजांइ, कॾहिं बि थधो थियण न ॾिजांसि। जेसिताईं हाकिम जो सिर नथो खणे तेसिताईं दिलावर खान खे सुकून सां न वेहण ॾिजांसि। अधी हाकिम खान जी ज़िंदगी असांजो मौत आहे ऐं हाकिम खान जो मौत असांजी ज़िंदगी आहे। पोइ तूं ई ॿुधाए त मां पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ घटि कोशिश कंदुसि। इन सां गॾु तूं इहा बि कोशिश कंदो रहिजांइ त सोनी किथे आहे। सोनीअ जी ॻोल्हा करण बि लाज़मी आहे। हाकिम खां वधीक सोनी असांजे लाइ ख़तरो बणिजी चुकी आहे। सोनी त मूं मथां ई सदको थींदी, मूं मथां ई सदको, ऐं पोइ सोढो ई हुनजो सिर खणंदो, सोढो ई। सिर्फ़ हिकु चकर ख़बर पए त दिलावर हुनखे कहिड़े मिर में लिकायो आहे, कहिड़े मिर में। पोइ ॾिसजांइ त सोढो कीअं थो भंग में रंग मिलाए, रंग। ऐं माई हाणे हुन वेचारे खे धिका खाइण लाइ काॾे वठी हलां? अरे पर इएं कर, छॾियूं हलेसि हिते। मां रहमत खे चवां थी पई
पाण मानी टुकुर ॾींदसि उते छोकिरे सां गॾु सुम्हियो पियो हूंदो असुल तूं दिलि जाए कर हल भला इहो त ॿुधाए कॾहिं हलण जी तयारी कई थी के तूं तयार आहीं त माई खैर इसर ॾे खैर हुजे अॼु ई था निकिरी हलूं मां त तयार आहियां पर अॼु न सुभाणे हलंदासीं अड़ी खैरां जे सिर ॾे खैर हुजे मां चवां थी जेतिरो थी सघई जल्दी हलूं हुन मुए खे हली हथ कयूं त जेके से ॿ रुपया निकिरी पवंदा माई न त रहियो खोयो जेको बि हूंदुसि न खाई कपाए छॾींदो पोइ सुञे सिर खे छा कंदासीं ॻाल्हि त ॿुध उहा गाड़ी बि तॾहिं कंदी जॾहिं हुन भाॻो हथ ईंदो न अड़ी वेंदो काॾे मुए खे मां कबर मां बि कढी हथ कंदसि अड़ी खैरां जा पैसा खाइण ईअं आसान कोन ठीकु आहे माई तूं वञी तयारी करे छॾ अलाह ख़ैर कंदो सुबुह साजुर हलंदासीं भाई हाणे ईअं न थिए त मां वरी सुबुह जो तयार थी अचां ऐं तुंहिंजे अचे मुंहुं पवां तूं फूकी वेठी हुजे न न आउं तयार हूंदसि पर इहो त ॿुधाए असांखे वठी केरु हलंदो भाई खैरां जे सिर ॾे खैर हुजे अंधियूं मंडियूं त असां बि हूअं कोन आहियूं पर वरी बि इन मोबीअ भाउ खे चयो अथमि पाण ई गॾिजी हलंदो हा हाणे मां अचां न त तयार हुजजाए इन मोए खे गॾु वठी हलंदी इन खाती हीअं अकेला ई वञू सुठो आहे अञा तमां जवान अञा तमां जवान अञा तमां जवानीअ जो निखार सुराब खान हाकिम खान जे करे वारिस खान तव्हां सां गद्दारी कंदो इहो असां कॾहिं सोचियो बि कोन हुयो वारिस खान खे मूं मथां अॻु में ई कावड़ हुई मौक़े जी तलाश में हुयो जीअं हुनखे बहानो हथायो मूं मथां हला करण में देरी कान कयाई ॿिन्ही भाइरनि जे ठाहिण बजा वारिस खान इन्हनि खे विढ़ाइण जी पियो करे वॾे खां वधीक हू नंढे जी इज़त करे थो इज़त दिलावर खान जी करे या हाकिम खान जी इहा वारिस खान जी मर्ज़ी आहे पर इहो वारिस खान खे सूहे कोन थो त वते ॿिनि भाइरनि खे विढ़ाईंदो हाणे वारिस खान ॾाढो पछताईंदो मां घणो ई दरगुज़र कंदो आयुसि हाणे ॿुधाईंदुसि वारिस खान खे त सोराब खान सां फिटाइण जो अंजाम छा हूंदो आहे बादशाह वारिस खान जे हूंदे हाणे असांजो ॾे वञणु बंदि थी वियो आहे हकीम तूं घबराए न तोखे जल्द वारिस खान जो पिलो करे ॾींदुसि अड़ियो जन्नत माई खैरां जे सिर ॾे खैर हुजे वञाई थी पई मुर्शिद जे ज़ियारत ते माई जे हले त सलाह अथई ॻाल्हि त ॿुध वरी के ॿिए ठग खे वठण थी वञी छा अड़े खैरां जे सिर ॾे खैर हुजे पहिरियों त इन्हे मोए खे ॻोल्हींदसि जेको मुंहिंजे घर जो सफ़ायो करे वियो आहे अड़ी तॾहिं त चवाई थी पई त जन्नत तूं बि मां सां गॾु हल त हली मोए खे ॻोल्हे फोले हथ कयूंसि अदी मां त तोसां वाह जो हलां पर छा कयां पोइ नंढड़ो अकेलो थी वेंदो न उनखे बि पाण सां गॾु वतियूं हल न इन्हे जी मुंहिंजे अॻियां नेकी न कर मुंहिंजे अॻियां नेकी त वरी कंहिं न तोखे बि पूरो विझाए न धूड़े जे इहा ॻाल्हि आहे त पोइ मूंखे बि लाचार न आहे तोसां गॾु हलण जो तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे जे न हलंदे न त पोइ हींअर जो हींअर हिन घर मां पेर ड्राए इहे घर छॾण जूं धमकियूं न ॾे माई जनत चई छॾियो आहे त जॾहिं बि खेरा घर मां तड़ई त मूं वटि हलियो अचे इन धूड़ीअ पहिरियों मुंहिंजे छोकिरनि जो कारो मुंहुं करे छॾियो जेके मुंहिंजो अदब इख़लाक़ न पियो कनि वरी हाणे तोखे पासो ॾिनो अथई हाणे वञी चवेसि धूड़ीअ खे त जे हलणो अथसि त हले बाबा साईं अहिड़ी कहिड़ी ख़ुशी जी ख़बर आहे कमाल खान हाणे ख़बर पई न मोरी जे तोड़े खे मोरी जो तोड़ो हा कमाल खान हाकिम खान हाणे हिनखे ख़बर पई त केतिरे बि सौ ओ हाकिम दिलावर खान खे मां बि सम्झी वियो आहियां हू जेतिरो ॾिसण में सादो ऐं थधो अचे थो पर एतिरो आहे कोन हाणे असांखे बि हुन ख़िलाफ़
सोचे समझी कदम खणो पवंदो ऐं उन ते साबित करणो पवंदो त मूसा खान जो वेर कारियर ते पेर आहे। दिलावर खान सोहराब ऐं हकीम मुंहिंजे हवाले कयो। सोहराब ऐं हकीम जी तव्हांखे पूरी पक आहे त उहे मूं वटि रहियल आहिनि? वारिस खान ऐं तव्हांजे भाउ हकीम खान रिपोर्ट दर्ज कराई आहे। हाकिम खान मथां हिन हद में केस दाख़िल थियल आहे। तव्हां त हुनखे गिरफ़्तार कयो आहे ऐं तव्हां वरी हुनजी रिपोर्ट ते अची हिते पहुता आहियो। इहो कमु हिन हद जे सूबेदार जो आहे। तव्हां छा कानून जा रखवाला न आहियो या तव्हांखे पघार वारिस खान ॾींदो आहे? दिलावर खान तव्हां अजायो मुंहिंजे मथां इल्ज़ाम पिया हणो। मां अजा इल्ज़ाम तराशी नया कंदो। ऐं हा ॿी ॻाल्हि त हिते तव्हांखे न त हकीम हथी थो ऐं न ई सोरा। तव्हां अजायो पंहिंजो वक़्तु पिया विञायो। इन करे मुंहिंजी सलाह अथव त महिला त निकिरी वञो। छा पियो चए बाबा साईं? वारिस खान जो हिकिड़ो हमराह माराए ऐं ॿ टे ज़ख़्मी कराए हाणे उतां पेर ठाहिण जी सोचे पियो। चई छॾियोसि त असांजा दरवाज़ा बि उन लाइ बंदि आहिनि। न कमाल खान न न जेसि ताईं हथियार हथ में खणी पंहिंजे भाउ ख़िलाफ़ विढ़ंदो रहंदो तेसी ताईं असां पंहिंजा दरवाज़ा उन लाइ बंदि न कंदासीं। जेॾीं हाकिम खान पंहिंजा हथियार फिटा करे ऐं दिलावर खान जे पेरनि में वञी किरियो त उन्हीअ ॾींहुं असां पंहिंजा दरवाज़ा उन लाइ हमेशह हमेशह लाइ बंदि करे छॾींदासीं। बाबा साईं तव्हां लख कोशिशूं कयो पर हाकिम खान में उहा थूम ई कोन्हे का जो दिलावर जहिड़े हाथीअ खे लेटाए वञे। इहा त असांखे बि ख़बर आहे त अकेले सिर्फ़ हाकिम खान में ताक़त नाहे जो दिलावर खान खे लेटाए सघे। इन करे ई त असां हुनजो साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। बाबा साईं हाकिम खान जो साथ भली ॾियो पर हर कदम सोची समझी खणिजो। जेकॾहिं वरी बि असां तकड़ कईसीं न त असां वरी मात खाई वेंदासीं। घबराए न कमाल खान, घबराए न। हाणे